प्रीवियस जेको पंहिंजो लेक्चर हो साइंस हुई चैप्टर नंबर 5 जी, ठीक आहे, जंहिंमें पाण स्टेट्स ऑफ मैटर जेको टॉपिक हो कंप्लीट उन जे बारे में डिस्कस कयो। हाणे उन में जस्ट हिकिड़ो ई चैप्टर हो केमिस्ट्री जो। हाणे साइंस आहे 6 क्लास जी। कहिड़े क्लास जी? क्लास 6 साइंस जो चैप्टर नंबर 5 जेको केमिस्ट्री सां रिलेटेड आहे। छा सां? केमिस्ट्री सां। चैप्टर जो नालो आहे एटम, मॉलिक्यूल्स, कंपाउंड एंड मिक्सचर। पोइ चैप्टर समझ में आयो? ठीकु आहे। उन में कोई क्वेश्चन हुजे तव्हां पुछी सघो था लास्ट में, ठीकु आहे न। त हाणे चैप्टर नंबर 5 एटम, मॉलिक्यूल्स, कंपाउंड एंड मिक्सचर। इन में कुछ शयूं मां तव्हां सां पहिरियों जेको फर्स्ट लेक्चर हो, पहिरियों लेक्चर मुंहिंजो, उन में कुछ शयूं मां तव्हां सां डिस्कस कयूं हुयूं। एटम छा आहे, एलिमेंट छा आहे, उन जा सिंबल्स, एटमिक नंबर, एटमिक मास, ठीकु आहे। त हाणे हिन में कुछ अहिड़ा टॉपिक ईंदा जेके मां पढ़ाया आहिनि। इंट्रोडक्शन टू एटम एंड मॉलिक्यूल्स। एटम छा हूंदो आहे तव्हांखे ख़बर आहे? द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एनी सब्सटेंस। द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एनी सब्सटेंस। उन में सब एटमिक पार्टिकल्स हूंदा आहिनि। कहिड़ा कहिड़ा तव्हांखे ख़बर आहिनि? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन एंड न्यूट्रॉन। सही आहे। हिन जे बारे में मां डिस्कस करे चुको आहे, तव्हां रिफर करे सघो था लेक्चर नंबर 1। यस, कहिड़ा? ये आइसोटोप जा फॉर्म आहिनि, प्रोटियम, ड्यूटियम, ट्राइटियम। एटम में न आहिनि, इहे हाइड्रोजन जा आइसोटोप आहिनि। आइसोटोप वरी ईंदो टॉपिक, मां तव्हांखे ॿुधाईंदुमि आइसोटोप छा आहे, ठीकु आहे न। इहे साइंस जी 7 जी साइंस आहे, हुन में हिकिड़ो टॉपिक ईंदो पूरो, ठीकु आहे। त हाणे सभिनीनि खां पहिरियां एटम जी डेफिनेशन मां तव्हांखे लिखाए चुको आहियां। पहिरियां तव्हांखे ख़बर आहे, द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एनी सब्सटेंस विच कंटेन्स। इन में कहिड़ा कहिड़ा सब एटमिक पार्टिकल हूंदा आहिनि। पुराणी डेफिनेशन मां तव्हांखे ॿुधाई हुई, डाल्टन्स एटमिक थ्योरी, ठीकु आहे न। एटम जो जेको कॉन्सेप्ट हो, मीन्स उन में जेको न्यूक्लियस जे बारे में ॿुधायो उहो रदरफोर्ड ॿुधायो। कंहिं ॿुधायो? हिते पहिरियों शुरू में रदरफोर्ड जे बारे में लिखियलु आहे। त रदरफोर्ड जो कमु छा आहे? रदरफोर्ड जेको आहे, इन अल्फा पार्टिकल पॉजिटिव रेज़ हुआ, जंहिंखे प्रोटॉन चई सघो था, हीलियम पार्टिकल चई सघो था, उनखे गोल्ड मेटल फॉइल, हिकिड़ी गोल्ड जेका हूंदी आहे चादर हूंदी आहे सन्हड़ी, मीन्स फॉइल चइबो नंढड़ी सन्ही चादर खे, ठीकु आहे न। उन मां इहे अल्फा पार्टिकल गुज़ारियई। कहिड़ा पार्टिकल? अल्फा पार्टिकल। उतां खां पोइ ख़बर पई त अल्फा पार्टिकल लॻी न्यूक्लियस खां वापसि पिया अचनि। तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं पार्टिकल्स मीन्स पॉजिटिव लॻी ईंदा, अॻियां बि कहिड़ा हूंदा? पॉजिटिव हूंदा। जेकॾहिं नेगेटिव हुजनि त पाण में छा कंदा? अट्रैक्शन कंदा। पर लॻी मोटी पिया अचनि, पोइ ख़बर पई त न्यूक्लियस जो छा जो ठहियलु आहे? पॉजिटिव चार्जिस जो ठहियलु आहे। तंहिंखां पोइ ख़बर पई त जेको न्यूक्लियस आहे हुनजे अंदरि प्रोटॉन मौजूदु आहिनि, छो त प्रोटॉन जे मथां कहिड़ी चार्ज हूंदी आहे? पॉजिटिव। उन एक्सपेरिमेंट खां पोइ ख़बर पई त जेको एटम हूंदो आहे उनखे न्यूक्लियस हूंदो आहे, न्यूक्लियस में पॉजिटिव चार्जिस हूंदा आहिनि। कहिड़ा चार्जिस हूंदा आहिनि? पॉजिटिव चार्जिस। उन खां पोइ उन में जेके कुझु पार्टिकल हुआ उहे डायरेक्टली ॿाहिरियां गुज़री पिया विया सीधा। उन खां पोइ ख़बर पई त जेको ॿाहिरियों हिसो आहे तक़रीबन सॼो इम्पिटी आहे। छा आहे? इम्पिटी, ख़ाली। ऐं ॿाहिरि वरी हुनजे इलेक्ट्रॉन हुआ। उन खां पोइ ख़बर पई रदरफोर्ड जे एटमिक मॉडल खां पोइ त जेको एटम जो स्ट्रक्चर आहे उन में 2 पार्ट आहिनि। घणा? 2। हिकिड़ो न्यूक्लियस ऐं ॿियो एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट, जंहिंखे चइबो आहे शेल्स और ऑर्बिटल्स, जंहिंमें इलेक्ट्रॉन मौजूदु हूंदा आहिनि। छा हूंदा आहिनि? जंहिंमें इलेक्ट्रॉन जेके रिवॉल्व कंदा आहिनि। इहो सॼो लेक्चर मां तव्हांखे ॿुधायो, ठीकु आहे। उन खां पोइ एटम जो माना एटम जो जेको इंट्रोडक्शन आहे इहो तव्हांखे ख़बर आहे। उन खां पोइ अचूं था मॉलिक्यूल्स ते। छा ते? मॉलिक्यूल्स। मॉलिक्यूल्स ऐं कंपाउंड में कहिड़ो डिफरेंस आहे? मॉलिक्यूल्स एंड कंपाउंड में मॉलिक्यूल छा हूंदो आहे? इट इज़ अ सिंपल फॉर्म एनी कंपाउंड। इट इज़ अ सिंपल फॉर्म ऑफ एनी
कंपाउंड मीन्स जेका कंपाउंड जी सिंपल फॉर्म हूंदी आहे न उनखे मालिक्यूल चइबो आहे, उनखे छा चइबो आहे, मालिक्यूल चइबो आहे। इन में ॿ एलिमेंट मिली सघनि था, टे मिली सघनि था, मीन्स जे कंपाउंड हूंदो आहे, कंपाउंड जो जीअं हाणे C6H12O6 ग्लूकोज जो फार्मूला तव्हांखे ख़बर आहे, ठीकु आहे न, त हाणे इहो कंपाउंड आहे, ही सिंपल मालिक्यूल न आहे, सिंपल कंपाउंड न आहे, पर जेकॾहिं मालिक्यूल जी डेफिनेशन तव्हां कीअं लिखी सघो था, इट इज़ सिंपल फॉर्म ऑफ एनी कंपाउंड। ऐं जॾहिं ॿ एटम या ॿिनि खां वधीक एटम पाण में मिलंदा आहिनि त मालिक्यूल ठहंदो आहे। जेके एटम मिलंदा आहिनि उहे सेम काइंड जा बि थी सघनि था, माना मालिक्यूल जे अंदरि, कंहिंजे अंदरि, मालिक्यूल जे अंदरि। जॾहिं मालिक्यूल मिलंदो सिंपल फॉर्म हूंदो हुन में हिकु जहिड़ा बि एटम मिली सघंदा, जीअं ऑक्सीजन या ऑक्सीजन पाण में मिलंदा आहिनि त छा ठहंदो आहे, ऑक्सीजन मालिक्यूल ठहंदो आहे। कुझु सब्सटेंस अहिड़ा हूंदा आहिनि जेके फ्री स्टेट में न मिलंदा आहिनि, कहिड़ी स्टेट में, फ्री स्टेट में न मिलंदा आहिनि, पोइ उहे मालिक्यूल जी सूरत में मिलंदा आहिनि, जीअं फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, इहे मालिक्यूल जी सूरत में मिलंदा आहिनि, मीन्स पंहिंजी डेली लाइफ में, ठीकु आहे न, इहे मालिक्यूल जी सूरत में हूंदा आहिनि। मीन्स O2 मालिक्यूल कीअं हूंदो आहे, Cl2, ठीकु आहे, ठीकु आहे, आयोडीन, इहे सभु छा हूंदा आहिनि, मालिक्यूल जी सूरत में मिलंदा आहिनि। हा, उनखे तव्हां सिंपल मालिक्यूल बि चई सघो था, छो त कंपोजिशन आहे सिंपल कंपाउंड जी, ठीकु आहे न। उन खां पोइ जीअं N2 आहे, नाइट्रोजन, इहो मालिक्यूल जी सूरत में मिलंदो आहे। त मालिक्यूल जेको हूंदो आहे ॿ या ॿिनि खां वधीक जेके एटम हूंदा आहिनि उन सां मिलंदो आहे, पर मालिक्यूल छा हूंदो आहे, सिंपल कंपाउंड हूंदो आहे। छा हूंदो आहे, सिंपल कंपाउंड। कंपाउंड में ईंदासीं त कंपाउंड हूंदो छा आहे, कंपाउंड खां पहिरियों जेको आहे पाण एटम एंड मालिक्यूल जे बारे में तव्हांखे ख़बर पई, एटम छा हूंदो आहे, मालिक्यूल छा हूंदो आहे। एटम तव्हां रिफर करे सघो था फर्स्ट लेक्चर, एंड मालिक्यूल मीन्स इट इज सिंपल फॉर्म एनी कंपाउंड, सिंपल फॉर्म ऑफ एनी कंपाउंड इज कॉल्ड मालिक्यूल। उन खां पोइ नेक्स्ट टॉपिक आहे पंहिंजो कॉमन एलिमेंट्स एंड देयर सिंबल्स। ही लेक्चर बि मां जेको आहे सो पहिरें लेक्चर में तव्हां सां माना ॿुधायो वियो आहे त मां तव्हांखे 20 एलिमेंट जेके हुआ उन्हनि जा एटमिक नंबर, एटमिक मास, उनजी सिंबल्स छा हूंदियूं आहिनि, त इहो लेक्चर बि तव्हांखे पढ़ण जी ज़रूरत आहे हींअर फ़िलहालु इन लेक्चर में। त इहो तव्हां फर्स्ट लेक्चर रिफर करे सघो था, इहो बि जेको आहे उते मां डिस्कस ऑलरेडी करे चुको आहियां, ठीकु आहे न। कॉमन एलिमेंट्स एंड देयर सिंबल्स, 20 एलिमेंट तव्हांखे मां लिखाया हुआ, जंहिंजा एलिमेंट जूं सिंबल्स, एटमिक नंबर, एटमिक मास, न्यूट्रॉन घणा आहिनि, प्रोटॉन घणा आहिनि एंड इलेक्ट्रॉन घणा आहिनि, ठीकु आहे। उन खां पोइ यूज़िस ऑफ सम कॉमन एलिमेंट्स। हाणे जेके एलिमेंट हूंदा आहिनि, मां तव्हांखे एलिमेंट लिखिया, हाउ मेनी एलिमेंट्स आर प्रेज़ेंट, 120 ते लिखियल आहिनि मां तव्हांखे, ठीकु आहे न। 120 एलिमेंट्स जेके स्टिल डिस्कवर थिया आहिनि, जेके तव्हांजी बुक में लिखियल आहिनि, थियनि त पिया अञा बि, पर तव्हांजी बुक में जेके मेंशन थियल आहिनि उहे घणा आहिनि, 120 एलिमेंट डिस्कवर थिया आहिनि। हाणे जेके 120 एलिमेंट आहिनि इन्हनि जो यूज़ छा आहे, यूज़ ऑफ सम कॉमन एलिमेंट्स इन अवर डेली लाइफ। इन अवर मीन्स डेली लाइफ में कहिड़ा कहिड़ा जेके एलिमेंट यूज़ थियनि पिया, ठीकु आहे। आयरन, लो, तव्हांखे ख़बर आहे डेली लाइफ में यूज़ थिए थो, ब्रिज ठहियल आहिनि, वेन ठहियल आहे, कारूं ठहियल आहिनि, ठीकु आहे न। उन खां पोइ हाइड्रोजन गैस, हाइड्रोजन बैलून्स हूंदा आहिनि जेके उॾामंदा आहिनि, तव्हांखे ख़बर आहिनि, उनमें इहा गैस इस्तेमालु थींदी आहे, हाइड्रोजन गैस। ॾिठी आहे न तव्हां, बैलून्स उॾामंदा आहिनि, में कहिड़ी गैस हूंदी आहे, दैट इज़ हाइड्रोजन गैस। त हीअ सिंपल एल्यूमिनियम आहे, एल्यूमिनियम ॾिठी आहे तव्हां कॾहिं पंहिंजी डेली लाइफ में, ॾिठी आहे। एल्यूमिनियम रेपर हूंदा आहिनि, तव्हां शादियुनि में वेंदा आहियो त पीस हूंदा आहिनि जेके मुर्गियुनि जा, उन्हनि जे मथां वेड़ियल हूंदी आहे सिल्वर जी चादर, उनखे एल्यूमिनियम जी चादर चइबो आहे, त उहो बि ॾिसो डेली लाइफ में यूज़ पई थिए। रेपर्स हूंदा आहिनि जेके चॉकलेट्स हूंदा आहिनि, उन्हनि में बि इहे एल्यूमिनियम जी चादर यूज़ थियल हूंदी आहे, इहो सिंपल एलिमेंट आहे। एल्यूमिनियम जी तारूं हूंदियूं आहिनि, हींअर तारूं तव्हां ॾिसो पिया, कापर जी वायरिंग आहे, त इहे कापर, एल्यूमिनियम, ठीकु आहे, सिल्वर, गोल्ड, इहे तव्हांजे डेली लाइफ में यूज़ थियनि था एलिमेंट्स। हा, इन इहा बि चई सघो था, ठीकु आहे न। त हाणे
ये यूज़ आहिनि कंहिंजा कॉमन एलिमेंट्स जा, ऑक्सीजन, ठीकु आहे, नाइट्रोजन, ये सभु छा आहिनि एलिमेंट्स डेली लाइफ में यूज़ थियनि था, पर तव्हां जेके यूज़ कयो था उहे मां तव्हांखे कुझु ॿुधायां एलिमेंट्स। उन खां पोइ नेक्स्ट जेको टॉपिक आहे इन चैप्टर जो, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स। जेका पीरियडिक टेबल आहे, पीरियडिक टेबल, मॉडर्न पीरियडिक टेबल, उन में 120 एलिमेंट आहिनि। घणा आहिनि? 120 एलिमेंट, सही आहे। उन में कुझु मेटल्स आहिनि, कुझु नॉन मेटल्स आहिनि, कुझु मेटलाइड्स आहिनि। क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट जेका थियल आहे पीरियडिक टेबल में, उन्हनि मां कुझु मेटल्स आहिनि, नॉन मेटल्स आहिनि, तक़रीबन जेके आहिनि न मेटल्स आहिनि हिन में, ठीकु आहे, नॉन मेटल्स आहिनि एंड मेटलॉइड। हिते असल में ॾिनल नॉन मेटल ऐं मेटल आहे, पर मेटलॉइड बि ॿुधाए थो छॾियां तव्हांखे छा हूंदो आहे। त जेके एलिमेंट क्लासिफाइड थियल आहिनि मॉडर्न पीरियडिक टेबल में, मेटल, नॉन मेटल एंड मेटलॉइड, माना 3 कैटेगरियुनि में आहिनि। मेटल छा हूंदो आहे? धातु जंहिंमां करंट पास थी सघे ऐं हीट बि गुज़री वञे, उनखे छा चइबो आहे? मेटल चइबो आहे। उन खां पोइ कुझु अहिड़ा एलिमेंट आहिनि जेके जंहिंमां करंट बि पास नथो थिए ऐं हीट बि पास न थींदी आहे, उन्हनि खे छा चइबो आहे? नॉन मेटल चइबो आहे। ऐं टे हूंदा आहिनि मेटलॉइड, जंहिंमें इहे ॿई ख़ासियतूं हूंदियूं आहिनि, मेटल वारी बि ऐं नॉन मेटल वारी बि। जीअं सिलिकॉन आहे, कार्बन आहे, ठीकु आहे, जर्मेनियम आहे, इहे अहिड़ा एलिमेंट आहिनि जेके ॿई जेके आहिनि सो ख़ासियतूं आहिनि, मेटल वारी बि नॉन मेटल वारी बि, इन्हनि खे चइबो आहे मेटलॉइड, ठीकु आहे। त माना क्लासिफाइड कीअं थियल आहिनि एलिमेंट, मेटल, नॉन मेटल ऐं मेटलॉइड जी सूरत में। मीन्स 120 एलिमेंट आहिनि, जंहिंमें कुझु नॉन मेटल आहिनि, कुझु मेटलॉइड ऐं तक़रीबन छा आहिनि? मेटल आहिनि। हाणे थोरो डिफरेंस बि अची वञे, माना डिफरेंस बि ॿुधाए छॾियां तव्हांखे, त मेटल ऐं नॉन मेटल में डिफरेंस कहिड़ो आहे, तव्हांखे ख़बर बि हूंदी, पर फर्दर मेटल एंड नॉन मेटल, सही आहे बाबा। त हाणे मेटल जेका हूंदी आहे, दे कंडक्ट हीट एंड इलेक्ट्रिसिटी, दे कंडक्ट हीट एंड इलेक्ट्रिसिटी। माना मेटल जेके हूंदा आहिनि उन्हनि मां करंट बि पास थी वेंदो आहे, उन सां गॾोगॾु हीट बि पास थी वेंदी आहे। जीअं आयरन, आयरन आहे न, एलिमेंट आहे न हिकिड़ो, आयरन, सिल्वर, गोल्ड, एल्यूमिनियम, इहे सभु जेके आहिनि मेटल आहिनि, इन्हनि मां करंट बि पास थी सघे थो। हाणे ॾिसो वायर आहे, वायर कीअं हिन मां चार्जिस पास पिया थियनि, करंट पास पियो थिए, तॾहिं त का बल्ब या फैन हले पियो न। इहे मेटल्स आहिनि, इन्हनि खे गरम कंदो त हिकिड़े हंधि खां ॿिए हंधि ताईं हीट बि पास थी वेंदी आहे इन्हनि मां। हा, वाटर, वाटर असल में नॉन मेटल आहे, माना इन में जेको आहे सो जेको प्योर वाटर हूंदो आहे उन मां करंट न गुज़रंदो आहे, ठीकु आहे न, पर हिन में कुझु मिनरल्स हूंदा आहिनि, तंहिंजे करे कंडक्ट करे ईंदो आहे माना लाइट, ठीकु आहे न। उन खां पोइ नॉन मेटल, नॉन मेटल मीन्स दे कैन नॉट कंडक्ट हीट एंड इलेक्ट्रिसिटी। अच्छा, हाणे हुन खां पोइ दे कैन नॉट कंडक्ट हीट एंड इलेक्ट्रिसिटी, माना जेके नॉन मेटल हूंदा आहिनि उन्हनि मां न करंट पास थींदो आहे ऐं न ई इलेक्ट्रिसिटी ऐं हीट पास न थींदी आहे हुन में, ठीकु आहे न। फॉर एग्जाम्पल ऑक्सीजन, गैस जेके बि हूंदियूं आहिनि, ठीकु आहे न, प्लास्टिक्स, वुड, ठीकु आहे, ठीकु। हाणे उन खां पोइ नेक्स्ट जेको आहे, दे आर सॉलिड्स। ये कहिड़ी तक़रीबन कहिड़ी हालत में हूंदियूं आहिनि, पर हिकिड़ी मेटल अहिड़ी आहे जेका मीन्स लिक्विड स्टेट में हूंदी आहे, दैट इज़ मर्करी। मर्करी हिकिड़ी अहिड़ी मेटल आहे
जेका कहिड़ी स्टेट में हूंदी आहे, हिकिड़ी में सिर्फ़ु हिकिड़ी मेटल आहे पूरे पीरियडिक टेबल में जेका लिक्विड स्टेट में हूंदी आहे, जेका थर्मामीटर जे अंदरि हूंदी आहे, ठीकु आहे न, पारो जंहिंखे चइबो आहे, ठीकु आहे न। माना मर्करी हिकिड़ी अहिड़ी मेटल आहे जेका सिर्फ़ु कहिड़ी स्टेट में हूंदी आहे, लिक्विड स्टेट में हूंदी आहे। MCQs अची सघे थो, मीन्स विच इज़ द मेटल विच इज़ इन ओनली लिक्विड फॉर्म, दैट इज़ मर्करी। कहिड़ी आहे? मर्करी, ठीकु आहे न। उन खां पोइ हीअ जेके आहिनि इहे सॉलिड बि थी सघनि थियूं, गैसिस बि थी सघनि थियूं ऐं लिक्विड बि थी सघनि था, जेके नॉन मेटल्स हूंदा आहिनि। पर जेके सॉलिड हूंदा त इहे कहिड़ा हूंदा? सॉफ्ट सॉलिड। कहिड़ा हूंदा? जीअं कोयलो, कार्बन। कोयलो हूंदो आहे न, सॉफ्ट बि हूंदो आहे पर उन मां करंट कंडक्ट न थी सघंदो आहे। गैसिस थी सघनि थियूं, ऑक्सीजन गैस आहे, उन मां करंट कंडक्ट न थींदो, दैट इज़ नॉन मेटल। सही आहे? जी हाँ, लिखियो आहे मूं हिते। उन खां पोइ ही जेके आहिनि दे आर शाइनी, इहे चमकदार हूंदियूं आहिनि। तव्हां ॾिसंदव जेके बि मेटल्स हूंदियूं आहिनि चमकंदियूं आहिनि, ठीकु आहे न। पर दे आर डल, दे आर नॉट शाइनी बि करे सघो था, दे आर नॉट शाइनी। उन खां पोइ दे कैन बी ड्रॉन इनटू वायर्स एंड शीट्स। हाणे जेको वायर हूंदो आहे उनखे तव्हां शीट्स खे तव्हां ड्यूक्टिलिटी बि चई सघो था, ऐं जेके वायर हूंदियूं आहिनि उन वायर शीट्स मिलेबिलिटी, हिते हिकिड़ो टर्म यूज़ थियल आहे, माना ही ॿ यूज़ थियल आहिनि, ड्यूक्टिलिटी ऐं मिलेबिलिटी। छा आहे? ड्यूक्टिलिटी जो मतिलबु आहे ही तारनि जी सूरत में अची सघनि थियूं मेटल्स। कंहिंजी सूरत में? मेटल जेके आहिनि छा जी सूरत में अची सघनि थियूं? वायर जी सूरत में। उनखे छा चइबो आहे? ड्यूक्टिलिटी। उनखे छा चइबो आहे? ड्यूक्टिलिटी। ऐं ही वरी शीट जी सूरत में बि अची सघनि थियूं। शीट जी सूरत में अचनि त उनखे छा चइबो आहे? मिलेबिलिटी। चादरनि जी सूरत में पेतियूं हूंदियूं आहिनि न, पेतियूं ठहियल हूंदियूं आहिनि, छा जी सूरत में हूंदियूं आहिनि? चादर जी सूरत में अची सघनि थियूं न मेटल्स। हाणे ही तारूं वञनि पियूं त इहा बि छा आहे? मेटल आहे। मीन्स का बि मेटल तार जी सूरत में अची सघे थी ऐं वायर जी सूरत में बि अची सघे थी, त शीट जी सूरत में बि अची सघे थी। सही आहे बाबा? इहो डिफरेंस आहे कंहिंमें? मेटल एंड नॉन मेटल में। पर ही जेके नॉन मेटल आहिनि इहे तारनि जी सूरत में या चादरनि जी सूरत में नथी अची सघनि। इन्हनि खे जेकॾहिं तारनि जी सूरत में आणींदासीं छा थी वेंदियूं? टुटी पवंदियूं न। माना ही मेटल्स नॉन मेटल्स जेके आहिनि, इहो डिफरेंस आहे मेटल एंड नॉन मेटल में। डिफरेंस थी वियो मेटल्स एंड नॉन मेटल्स। हुन खां पोइ नेक्स्ट टॉपिक आहे पंहिंजो कंपाउंड एंड मिक्सचर। कंपाउंड एंड मिक्सचर। हाणे कंपाउंड, हींअर मां तव्हां सां मॉलिक्यूल जी ॻाल्हि कई, अचूं था कंपाउंड ते, त कंपाउंड हूंदो छा आहे? हाणे सभिनीनि खां पहिरियां मां तव्हांखे एटम ॿुधायो। एटम इज़ ए स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एनी सब्सटेंस। उन खां पोइ ॿुधायो एलिमेंट। एलिमेंट इज़ ए कॉम्बिनेशन ऑफ सेम काइंड ऑफ एटम्स। माना एटम जॾहिं मिलंदा आहिनि सेम काइंड जा छा ठहंदो आहे? एलिमेंट ठहंदो। ऐं जॾहिं एलिमेंट पाण में मिलंदा आहिनि त पोइ छा ठहंदो आहे? कंपाउंड। एलिमेंट जॾहिं पाण में मिलंदा आहिनि पोइ छा ठहंदो आहे? कंपाउंड ठहंदो आहे। पर वेन टू आर मोर एलिमेंट्स कंबाइन केमिकली, ॿ या ॿिनि खां वधीक एलिमेंट पाण में मिलंदा पर उन्हनि में केमिकल चेंज लाज़मी ईंदो। कहिड़ो चेंज लाज़मी ईंदो? केमिकल चेंज। उन जी जाइ ते ॿियो टर्म आहे मिक्सचर। हिते डिफरेंस बि अची वेंदो मिक्सचर ऐं कंपाउंड में, ऐं डेफिनेशन बि। वेन टू आर मोर substance combine physically
आर नॉट केमिकली, विदाउट केमिकली चई सघो था, विदाउट केमिकली। माना मिक्सचर ऐं कंपाउंड में कहिड़ो डिफरेंस आहे त माना जॾहिं कंपाउंड पाण में माना कंपाउंड जेको हूंदो आहे उन में जॾहिं एलिमेंट मिलंदा आहिनि त केमिकली मिलंदा आहिनि, ठीकु आहे, ऐं जेको मिक्सचर हूंदो आहे उन में फिज़िकली मिलंदा आहिनि। मीन्स कीअं, फॉर एग्ज़ाम्पल हाणे तव्हां चवंदो केमिकल कीअं, जीअं ॾिसो हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन पाण में मिलनि था, छा ठहे थो, वाटर ठहे थो। सोडियम ऐं क्लोरीन जॾहिं पाण में मिलनि था छा थो ठहे, सोडियम क्लोराइड मिले थो। हाणे जेकॾहिं सेंड वाटर सां मिलाइजे त छा मिले थो, सेंड इन वाटर। हाणे केमिकली कीअं आहे ॾिसो हेॾां, हाइड्रोजन कहिड़ी स्टेट में हूंदो आहे, गैस वारी स्टेट में, ऑक्सीजन बि कहिड़ी हालत में हूंदो आहे, पर जॾहिं ॿई मिलंदा आहिनि त वाटर मिलंदो आहे, वाटर कहिड़ी हालत में हूंदो आहे, लिक्विड वारी हालत में हूंदो आहे। ॾिसो केमिकल चेंज आयो आहे, माना ॿ गैसिस पाण में मिलियूं आहिनि, ॿ गैसिस पाण में मिलियूं आहिनि ऐं तव्हांखे छा मिले पियो, लिक्विड मिले पियो, देट इज़ केमिकल चेंज, देट इज़ केमिकल चेंज। पर जेकॾहिं सेंड माना वारी जॾहिं पाणी सां मिलाईंदो को चेंज ईंदो आहे, को बि चेंज न ईंदो आहे, को बि चेंज न ईंदो आहे। चवण जो मतिलबु आहे इन में चेंज ईंदो केमिकल, ही मेटल हूंदी आहे, ही छा हूंदी आहे, नॉन मेटल हूंदी आहे, ऐं हेॾां तव्हांखे सॉलिड मिली ईंदो आहे। माना इहो इन में बि ॾिसो केमिकल चेंज अचे पियो, इन में बि केमिकल चेंज अचे पियो। माना मिक्सचर में केमिकल चेंज न ईंदो, इन में केमिकल चेंज ईंदो। मीन्स मिक्सचर कैन बी सेपरेटेड फिजिकली, माना तव्हां जेके मिक्सचर आहिनि उनखे तव्हां सेपरेट करे सघो था। यूज़िस ऑफ मिक्सचर इन अवर डेली लाइफ, यूज़िस ऑफ मिक्सचर इन अवर डेली लाइफ, माना मिक्सचर जा पंहिंजे डेली लाइफ में कहिड़ा कहिड़ा यूज़िस आहिनि। मिक्सचर जा जीअं शरबत ठहंदो आहे, ठीकु आहे न, उन खां पोइ जेके बर्तन हुनजे मथां मिक्सचर जो कलर थियल हूंदो आहे, ठीकु आहे, इहे छा आहिनि, मिक्सचर जा यूज़िस आहिनि, तमामु घणा यूज़ आहिनि मिक्सचर जा, ठीकु आहे न। शरबत सिंपल एग्ज़ाम्पल आहे, ठीकु आहे, जीअं हाणे पाणी सां गॾु जामेश्वरी शरबत मिलाए छॾियो, देट इज़ मिक्सचर, देट इज़ मिक्सचर, ठीकु आहे बाबा। त इहो माना डेली लाइफ में कहिड़ो यूज़ आहे इन जो, बाक़ी टॉपिक कुझु रहियल आहिनि, ठीकु आहे। त कार्बन डाइऑक्साइड जेको हूंदो आहे, हाणे हिकिड़ो कंपाउंड आहे, हू त थियो मिक्सचर जो यूज़। हाणे कार्बन डाइऑक्साइड हिकिड़ो कंपाउंड आहे, डेली लाइफ में तव्हांखे कीअं कार्बन डाइऑक्साइड ॾिसण में ईंदी आहे। पहिरियों त आहे कोल जॾहिं कोयलो सड़ंदो आहे उन मां गैस निकिरंदी आहे हिकिड़ी, कहिड़ी गैस निकिरंदी आहे, देट इज़ कार्बन डाइऑक्साइड। उन खां पोइ ॿियो आहे रेस्पायरेशन, साह खणण जो अमल, ॿाहिरि पाण गैस कहिड़ी कढंदा आहियूं, देट इज़ कार्बन डाइऑक्साइड गैस, ठीकु आहे। उन खां पोइ कार एग्ज़ॉस्ट स्मोक, गाॾियुनि में जेको पोयां धुओं निकिरंदो आहे उहो बि कहिड़ो हूंदो आहे, देट इज़ कार्बन डाइऑक्साइड। त कार्बन डाइऑक्साइड जा पंहिंजी जाइ ते जेके नुक़सान आहिनि, छा आहिनि नुक़सान, मीन्स स्मोक जेको हूंदो आहे उहो ओज़ोन लेयर आहे उनखे नुक़सान पहुचाईंदो, तव्हांखे ख़बर आहे, ओज़ोन जेका लेयर हूंदी आहे उनखे छा पहुचाईंदो आहे, माना कार्बन डाइऑक्साइड नुक़सान पहुचाईंदो आहे। त इनखे कार्बन डाइऑक्साइड खे कीअं जेको आहे सो माना पंहिंजे डेली लाइफ में ख़तमु कयो वञे, माना घटि कयो वञे। पहिरियों त आहे कोल जेको कोयलो वग़ैरह साड़िजे थो, इन जी जाइ ते सिलेंडर वग़ैरह आहिनि गैस जा, जनरेटर जेके आहिनि सो मीन्स इहे इस्तेमालु कजनि, मीन्स गैस जा सिलेंडर आहिनि उन्हनि मां धुओं जेको आहे घटि थींदो। उन खां पोइ रेस्पायरेशन खां पोइ कार एग्ज़ॉस्ट जेके स्मोक हूंदा आहिनि, मीन्स कारनि में जेको धुओं निकिरंदो पोयां, उन्हनि खे फिल्ट्रेशन कराइजे, जेके साइलेंसर हूंदा उन्हनि खे छा कराइजे, फिल्ट्रेशन कराइजे, जीअं इहो धुओं घटि खां घटि माना थी सघे। इन खां पोइ जेको आहे सो तव्हां डेली लाइफ में इहो माना ओज़ोन लेयर खे तव्हां प्रोटेक्ट कराए सघो था, कार्बन डाइऑक्साइड, ठीकु आहे न। उन खां पोइ सेपरेशन, फाइनल टॉपिक आहे छा, सेपरेशन ऑफ मिक्सचर, माना मिक्सचर खे कीअं सेपरेट कराइजे। मिक्सचर आहे न, तव्हां चओ था ॾिसो माना कंपाउंड जेको हूंदो आहे उहो त केमिकली सेपरेट थियो, माना इहा कीअं फिज़िकली कीअं सेपरेट थियो, हिन जा 4 तरीक़ा आहिनि। हिकिड़ो त आहे फिल्ट्रेशन, हिकिड़ो छा आहे फिल्ट्रेशन, सब्लिमेशन, डिस्टिलेशन, क्रोमोग्राफी। हाणे पहिरियों जेको आहे फिल्ट्रेशन, फिल्ट्रेशन कीअं, जीअं किनो पाणी हूंदो आहे जॾहिं क्रिस्टलाइज़ेशन प्रोसेस थींदो आहे, क्रिस्टल ठहंदा आहिनि, त हुते मीन्स जेके माना किनो जेको लूणु हूंदो आहे उनखे जॾहिं गरम कंदा आहियूं उन में कुझु केमिकल्स हूंदा आहिनि या कुझु किन किचिरो हूंदो आहे जंहिंखे फिल्टर कंदा आहियूं। फिल्टर पेपर हूंदो आहे हिकिड़ो, छा हूंदो आहे, फिल्टर पेपर, माना छाणींदा आहियूं पाण,
छाणींदा आहियूं, जंहिंखां पोइ उन में जेको किन किचिरो उहो अलॻि थींदो आहे, मीन्स फिल्टरेशन जे ज़रिए बि तव्हां मिक्सचर्स खे अलॻि करे सघो था। उन खां ॿियो तरीक़ो आहे सब्लिमेशन। सब्लिमेशन तव्हांखे मां पहिरियों ई ॿुधाए चुको आहियां त का बि शइ जेके सॉलिड खां डायरेक्टली छा में कन्वर्ट थिए, गैस वारी हालत में अची वेंदी, उनखे छा चइबो, सब्लिमेशन। त सब्लिमेशन जे ज़रिए बि तव्हां ॿिनि शयुनि खे अलॻि करे सघो था। मीन्स गरम कयो, हेठां छा बची पवंदो, सॉलिड बची पवंदो थोरो घणो, ऐं उन खां पोइ जेको धुओं वग़ैरह आहे या गैस वग़ैरह उहा छा थींदी, अलॻि थींदी। इन खां पोइ टियों तरीक़ो आहे डिस्टिलेशन। डिस्टिलेशन जीअं साल्ट वाटर हूंदो आहे, समुंड वारो पाणी, उहो पीअण जे लाइक़ु न हूंदो आहे, नथा पी सघूं न, उहो पीअंदासीं बीमार थी पवंदासीं। पोइ छा थींदो आहे, डिस्टिलेशन कराइबी आहे। मीन्स पाणी खे गरम कबो आहे, पाणी खे गरम कबो आहे, मथां एवोपरेट थींदो आहे पाणी, ऐं मथां हिकिड़ो मीन्स इहो का शइ रखियलु हूंदी आहे जंहिंमें उहो एवोपरेशन वारो जेको पाणी आहे उहो गॾु थींदो आहे, ऐं हेठि जेको साल्ट जेको बचंदो आहे, माना साल्ट अलॻि थी वेंदो आहे हुन सां। कहिड़े प्रोसेस सां, डिस्टिलेशन प्रोसेस सां। उन खां फाइनल आहे क्रोमोग्राफी। क्रोम, गूगल क्रोम त ॿुधो हूंदो तव्हां, क्रोमो उतां निकितल आहे। क्रोमो जो मतिलबु आहे कलर, क्रोमो जो मतिलबु छा आहे, कलर। मीन्स मुख़्तलिफ़ कलर, मीन्स हिकिड़ो सब्सटेंस आहे, तव्हां हुन में कलर खे अलॻि था करणु चाहियो, माना 4-5 कलर आहिनि हिकिड़े मिक्सचर में, तव्हां इन क्रोमोग्राफी हिकिड़ो पेपर हूंदो आहे, लिटमस पेपर टाइप जो हूंदो आहे, जंहिंखां पोइ तव्हां इन्हनि कलर्स खे अलॻि करे सघो था। ठीकु आहे न। त ही तव्हांजो चैप्टर जेको आहे चैप्टर नंबर 5, एटम्स, मॉलिक्यूल्स, कंपाउंड एंड मिक्सचर, इन में इहे टॉपिक आहिनि।